अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम अवाम अरु सां गॾु मां आहियां रहीम सिंधी मुल्क जी सियासी सूरत हाल हिकु गुजारत जीअं साम्हूं अचे पई हर कलाक बाद जेकी सूरत हाल आहे उहा तब्दील थींदे नज़र अचे पई इन सॼी सूरत हाल लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तजज़िया निगार शाइर ऐं कल्याण टीवी ऐं न्यूज़पेपर जा एडिटर आगा ज़फ़र साहब सर तव्हांखे भलीकार चवंदा प्रोग्राम में साईं मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे उहा मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेको आहे साम्हूं अचे पई हर कलाक हर घड़ियुनि खां पोइ जेकी सूरत हाल उहा तब्दील थींदे नज़र अचे पई आख़िर तव्हां इन सॼी सियासी सूरत हाल खे आख़िर कीअं था ॾिसो पंहिंजे तजज़िये जे मुताबिक़ ॾिसो इन में को शक न आहे त मुल्क में हिकिड़ी अनसर्टिनिटी यानी गैर यकीनी सूरत आहे पर इहो को पहिरियों दफ़ो कोन थियो आहे असांजे मुल्क में ही हिकिड़ी माना हिकिड़ी रिवायत रही आहे हिकिड़ी तारीख़ आहे असांजे मुल्क जी त असांजे मुल्क में ईअं ई थींदो रहियो आहे सियासी पार्टियूं घटि संजीदगी जो मुज़ाहिरो कंदियूं आहिनि ॿियूं धुरियूं जेके जिन खे असुल इक़्तिदार धणी चऊं था उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा मफ़ाद हुजनि था बैन अवी ताक़तुनि जा पंहिंजा मफ़ाद हुजनि था उनजे करे हीअ जेका सॼी हींअर असांजे अॻियां जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी हिकिड़ी गंभीर सूरत हाल आहे उन में इहो रुॻो असांजे मुल्क जूं न इंटरनेशनल जेका हींअर आलमी जेका सूरत हाल आहे उनखे बि असांखे नज़र में रखणो पवंदो छाकाणि त असीं ॾिसूं पिया त 21 तारीख़ ते OIC जो इजलास आहे उन में ज़ाहिर आहे इस्लामी मुल्कनि जा नुमाइंदा हुन में अचनि पिया ऐं हेॾा जेको यूरोप ऐं हुनजी जेका छिकता आहे रूस जी उहो बि हिकिड़ो ख़तरनाक सूरत हाल आहे ऐं इन सॼी सूरत हाल में असांजे मुल्क जी अंदरूनी जेको ख़लफ़शार तमामु हद खां वधी वियो हो ऐं उन में हिकिड़ी जेका आदम इत्मिनान जी सूरत हाल हुई कैफ़ियत हुई उनखे ख़तमु करण जे लाइ ज़रूरी बि आहे त अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो जेका मूव उन्हनि कई आहे असांजी हिकिड़ी आदम इत्मिनान वारी जेका सूरत हाल आहे मुल्क जी उन में हाणे मुल्क खे केॾां वठी वञिणो आहे छा करिणो आहे उन में हींअर जेका असांजी जेका सियासी सूरत हाल आहे कॾहिं हिकिड़ो जोड़ तोड़ जो हिकिड़ो माहौल आहे ॾिसूं त छा थो थिए अच्छा अपोज़िशन पारां जेकी अदम इतमाद जी तहरीक हलाई आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो छा इहा जेकी तहरीक आहे इहा कामयाबु थींदी छा हुकूमत खे इन तहरीक मां ख़तरो आहे इहा ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ अदम एतमाद जी जॾहिं आई हुई तहरीक या बेनज़ीर जे ख़िलाफ़ जॾहिं थियो त उहो इन ई करे नाकाम थियूं हुयूं जो उन वक़्तु पार्टी सिचुएशन ॿी हुई ऐं हू ॿियूं अहिड़ियूं पार्टियूं हुयूं ॿई जिन जो ग्रास रूट लेवल ताईं आवाम में हिकिड़ी मक़बूलियत हुई ऐं अॼु ॾींहं ताईं आहे ऐं हू हिकिड़ा मक़बूल तरीन लीडर हुआ उन जी उन वक़्त जी सूरत हाल ॿी हुई ऐं हींअर जी सूरत हाल इहा आहे त ख़ुदि पार्टी जे अंदरि एॾो वॾो ख़लफ़शार आहे जो उन अंदरि पार्टी में हिक खां वधीक धड़ा आहिनि बल्कि 3 धड़ा आहिनि ऐं उहे वाज़े आहिनि अलीम ख़ान वारो धड़ो अलॻि आहे तरीन वारो अलॻि आहे ऐं ॿी जेको ख़ान साहब वारो त ॻाल्हि इहा आहे त उन खां अलावा बि हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा ग्रुप्स आहिनि अंदरि बि उन्हनि जो अञा इन जे अंदरि बि उन्हनि पाण में ॿियूं आहे चपकलिश वारी सूरत हाल इन सूरत हाल में जॾहिं उहो नदीम अफ़ज़ल चंद पाण अॻ में वेठा हुआसीं त उहो हेॾां हलियो आयो वाज़े तौर ते पीपल्स पार्टी में हुन अची जेको आहे सो हींअर अॼु पाण जंहिं सूरत हाल में वेठा आहियूं त अॼु डिक्लेयर कयो आहे नून लीग त उन्हनि जो जेको पंजाब जो असेंबली जो अपोज़िशन लीडर जेको आहे उहो जहांगीर तरीन जे ग्रुप सां डिक्लेयर्ड मीटिंग करणु वञे पियो ऐं ॿिए तरफ़ हू अलीम ख़ान लंडन में जेके मुलाक़ातूं कयूं आहिनि नवाज़ शरीफ़ सां जहांगीर तरीन सां उहो बि हिकिड़ो ज़ाहिर आहे सभु नज़र अचण वारियूं शयूं आहिनि न असांखे हुकूमत जेका जो जेके बि हींअर आहिनि जेका हुनजी ज़बान आहे जो जहिड़े तरीक़े सां वज़ीर अज़म साहिबु ॻाल्हाए थो जहिड़े तरीक़े सां हू धमकियूं ॾिए पियो जहिड़े तरीक़े सां हू माना पंहिंजे पर में ॿियो त ठहियो पर उन्हनि इदारनि खे जिन जे करे हू आहे उन्हनि खे बि हुन जेके आहे सो न बख़्शियो आहे ऐं घटि वधि ॻाल्हायो आहे गारियूं ॾिनियूं वञे या ऐं ॾाढो उहो जेको हुन चयो जानवर न्यूट्रल
थींदो आहे, उहो न्यूट्रलिटी जो जेको जंहिं सेंस में हुन चयो उहो केतिरनि माण्हुनि खे इहा ॼाण न आहे त हुन उहो कहिड़े सेंस में चयो, पर उहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक बिल्कुलु हुन अमल हुयो हुनजो। तंहिंजे करे हू जेको चवनि था त भई हू न्यूट्रल आहिनि, इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त उन्हनि हू जेको पावर प्लग जेके आहिनि जेका जोर आहे उन्हनि जो हुन ते एतमाद न रहियो आहे। ऐं हेॾा असीं ॾिसूं था त अपोज़िशन तमामु घणी मज़बूत आहे, हुननि जा जेके राब्ता आहिनि उहे तेज़ खां तेज़ आहिनि, बग़ैर होमवर्क जे त उहे कोन आया हूंदा न। बिल्कुलु प्लानिंग सां गॾु आया हूंदा। जी अच्छा, इन प्लानिंग सां गॾु अपोज़िशन आई ऐं तव्हांखे छा थो लॻे त इमरान ख़ान जेके उन पंहिंजी प्लानिंग कई आहे उहो अनप्लान थी जेको आहे उहो वेठो आहे? हुन वटि को प्लान कोन्हे, न अथसि। हुनजी पूरी जेका ज़िंदगी आहे असीं उहा ॾिसूं था, उहो पूरे सियासी कैरियर में हू जॾहिं बि जेको बि हुन कमु कयो आहे त उहो अनप्लैंड आहे, सिर्फ़ु ॻाल्हियूं, सिर्फ़ु वरियूं वरियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं कॾहिं बि हुनजो को बि रोड मैप न हो, को बि हुनजो प्लान कोन हुयो। अच्छा, हींअर इहा पंहिंजे बयान में स्पीच में चयो आहे त आउं हिन जेकी गेम हले पई इन जो गेम जो मास्टर आहियां मां, इहो बि चयो आहे सॼे प्रोग्राम में। मास्टर जेको आहे सो असीं वरी बि ज़रदारी साहब खे चई सघूं था, छाकाणि त उहो ॾाढो वॾो रांदीगर आहे जंहिंजा सियासत जे मैदान में ॾिठो वञे त अहिड़ी शतरंज आहे जंहिंजी हिकु हिकु चाल खे सम्झी हलणु खपे। ऐं इन सियासी शतरंज जो जेकॾहिं असां ॾिसूं था त गुज़िरियल 15 सालनि खां वठी जेकॾहिं को माहिर आहे त उहो हिकिड़ो ई आहे सरदारी। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, उहो तमामु घणो ज़ेर बहस आहे त छा ही हुकूमत जेकी इमरान ख़ान जी आहे छा उहा पंहिंजा 5 साल मुकमल करे सघंदी? छो त तारीख़ में पाकिस्तान जी तारीख़ 70 साल में ईअं कॾहिं कोन थियो आहे त कंहिं हुकूमत पंहिंजा 5 साल पूरा कया हुजनि। न, ईअं न, इहो ईअं नथो चई सघे, छाकाणि त रुगो 5 साल पूरे करण जी त पोइ पीपल्स पार्टी जी पोइ जेका हुकूमत हुई उन 5 साल पूरा कया हुआ, ऐं नवाज़ शरीफ़ जी जेका, हा 5 साल कंहिं बि वज़ीर आज़म पूरा कोन कया, ईअं चवणु खपे। त थी सघे थो त ईअं हिकिड़ो इम्कान आहे, हिकिड़ो ख़्यालु आहे त जेकॾहिं हीअ जेकॾहिं सिचुएशन जेका ठही आई आहे इन मूजिबि सेंटर में वफ़ाक़ में जेका हुकूमत ठहे, थी सघे थो त उहा माना कंहिं वरी बि PTI जे ई कंहिं धड़े मां को वज़ीर आज़म हुजे, इहो हिकिड़ो चांस चई सघिजे थो, जंहिंजा बि चांसिस माना चइजे त भई अधो-अधु आहिनि, 50-50 चई सघिजे थो, पर घणा जेके आहिनि उहे चांसिस इहे आहिनि त गॾियल हुकूमत ठहे जेकॾहिं तहरीक कामयाबु थिए थी त। छा ऐं उहा कामयाबु थींदे इन जे करे बि नज़र अचे थी त हुननि जा जेके बि बज़ाहिर हुननि जा जेके स्टेप्स आहिनि, जेके हुन जा इक़दाम हुननि कया आहिनि PTI, उहे हुननि सभु नॉकआउट करे छॾिया आहिनि। मिसाल तौरु हुननि सोचियो पिए त स्पीकर जे थ्रू हिकिड़ो त इनखे लिंगरान कजे इन मामले खे, छाकाणि त 21 तारीख़ ज़ाहिर आहे 20 तारीख़ ते महिमान अचणु शुरू थी वेंदा, थी सघे थो की 19 ते बची वञनि, त 21 तारीख़ ते इजलास आहे, 23 तारीख़ ते उहा आहे मार्च आहे, त 23 मार्च में हू जेका फ़ौजी परेड जेका थींदी आहे उहा थींदी, ऐं 22, 23, 24 हिननि सरकार मोकल करे छॾी। हाणे हिननि पंहिंजे पर में इहो सोचियो त हिनखे थोरो लिंगरान कजे, इहो इजलास न घुराए सघिजे, ऐं पोइ वरी जॾहिं हीउ ॾींहुं गुज़री वियो त पोइ वरी स्पीकर जी मर्ज़ी आहे वरी जॾहिं घुराए, त इन खे लिंगरान करण वारी उहा जेका हुई उनखे बि हिननि माना नाकाम बनाए छॾियो इन ते। त हिकु त हू हुननि जमा कराई, ॿियो इहो हुननि खां ग़लती इहा थी वई त हुन चयो, स्पीकर चयो त भई आऊं त इमरान ख़ान बि हुन सां गॾु आहियां, त हिकिड़े स्पीकर खे आइन जे मुताबिक़ गैर जानबदार हुजणु खपे, हुनखे इम्पार्शल हुजणु खपे, त उहो जेको हुनजी इम्पार्शलिटी आहे, हाणे त न्यूट्रलिटी लफ़्ज़ बि ॾाढो ख़राबु थी वियो आहे, उहो चवणु बि न खपे, हुनखे न्यूट्रल हुजणु खपे या न हुजणु खपे। हू जेको हुनजी इम्पार्शलिटी जेका आहे उहा हिकिड़ो सवालिया निशान आहे हुन ते, हिनजे करे हुननि इहो चयो आहे त भई असांखे हुन ते एतमाद न आहे, हिन करे असां हुनखे बि जेको आहे सो अदम एतमादी तरीक़ा आहिनि था, उहो सदारत हाणे न करे सघंदो। त इहे जेके अहिड़े तरीक़े सां हुननि जी जेके मूव आहिनि उन सभिनी खे नाकाम कनि था। साईं, ॿियो सवाल आहे जेको फ्लोर क्रॉसिंग जो, मिसाल तौरु को MNA आहे उहो पंहिंजी पार्टी जे अपोज़िशन में को वोट ॾिए थो, हिकु त उहो वोट जेको आहे उहो ख़ारिज थी वेंदो, ऐं इहो बि चवण में अचे पियो जेको MNA आहे उहो नाइल थी वेंदो। आख़िर इहा अगरि सिचुएशन बीहे थी त पोइ
इहा तहरीक अदमाब जेकी या तहरीक आहे उहा छा कामयाबु थींदी? ॾिसो कानून खे ॾिसणो पवंदो न। आइन छा थो चए? आइन चए थो त जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजे पार्टी मंशूर जंहिं ते हू इलेक्शन में विया हुआ या जेको बि हुनजो जनरली जेको पार्टी मंशूर आहे हुनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं उते वोट करे थो या हू फ्लोर क्रॉसिंग करे थो, मतिलबु हू पंहिंजी बेंचूं छॾे ऐं हुन पासे हलियो थो वञे, भली पोइ अपोज़िशन मां होॾे वञे या हुतां खां हेॾां अचे, त उन जी जेका असेंबली जी जेका रुकनीत आहे उहा चैलेंजेबल थी वेंदी न। उहा पोइ पार्टी जो सरबराह जेको आहे उहो पहिरीं त हुनखे शोकास ॾींदो त तो ही छो कयो। जेकर हुनखे उहो मुतमइन करे सघे थो त ठीकु आहे, न त पोइ पार्टी सरबराह इलेक्शन कमीशन खे इहो लिखंदो त हिन जी रुकनीत मुअतल कई वञे। पर उन सूरत में जॾहिं हुन वोट कयो हूंदो जंहिं ॾींहुं, उन वक़्त ताईं त हू उन पार्टी जो मेंबर आहे, उन वक़्त ताईं हू असेंबली जो मेंबर आहे, तंहिंजे करे वोट ख़ारिज कोन थींदो, वोट त थी चुको। इलेक्शन कमीशन में फ़ैसिलो वेंदो, उहो बि ज़ाहिर आहे महीनो, 1.5 महीनो, 2 महीना, 3 महीना उन्हनि खे उते केस हलंदो, उन खां पोइ उनजी मेंबरशिप मुअतल थींदी। सो इहो त सवाल अजायो आहे, को सवाल न आहे। अच्छा, हिकिड़ो जाइज़ सवाल तेरे बेसा वरी, त मार्शल लॉ जो ख़तरो आहे छा? हा, इहो असांजे अहिड़े क़िस्म जी सूरत हालनि में अॻे ईअं थींदो रहियो आहे त मामला जेके आहिनि से वरी मुल्क में अमरियत अची वेंदी आहे। पर हींअर मूंखे ईअं नथो लॻे। हिकु त असांजे हींअर जेके मुल्क जी जेका माली पोज़ीशन आहे उहा ॾाढी ख़राबु आहे, कर्ज़ इलाही आहिनि, जेका बैन अवी सूरत हाल आहे उन में दुनिया माना ॿिनि हिसनि में वञे पई विरहाइबी। ऐं अमेरिका जी उहा ग्रिप बज़ाहिर ईअं थो लॻे त अमेरिका जी जेका यूनिपोलर वर्ल्ड जो जेको चङो मुड़ुसु थियो पियो हलियो, उहा माना उहा चैलेंज थी वई आहे। ऐं रूस जेको हुन ते यूक्रेन ते हमिलो करे अॼु 18 ॾींहं हुनखे थी विया आहिनि ऐं 18 ॾींहं ताईं अञा ताईं जंग जो फ़ैसिलो कोन थियो आहे। पर ख़तरनाक सूरत हाल इहा आहे त इन में मुल्क जेके आहिनि से विरहाइबा पिया वञनि, ब्लॉक ठहंदा पिया वञनि। ऐं उन में जेकर असांजे मुल्क में असां को ज़ाहिर आहे जेके अरबाब इख्तियार आहिनि उहे जेकॾहिं इहो फ़ैसिलो कनि था त कंहिं ब्लॉक में वञिणो आहे त पोइ त शायदि ईअं हुजे। बाक़ी हींअर सियासी सूरत हाल अहिड़ी आहे जो उन में आउं नथो सम्झां त को अहिड़ी तरह जी सूरत हाल थी सघे थी। आउं नथो सम्झां। अलबत्त ईअं थी सघे थो त केॾीमहिल कुझु बि थी सघे थो, ऐं इहो ईअं बि थी सघे थो त अदम एतमादी तहरीक नाकाम बि थी वञे। पर इहा नाकाम थियण जी इन जे करे घटि आहे सूरत हाल असांखे नज़र अचे थी त असांखे क्यू लीग ऐं MQ में उन्हनि जा जेके बयान आहिनि उहे उन्हनि मां असांखे साफ़ु नज़र अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी हिन हुकूमत डिलीवर कुझु कोन कयो आहे। अपोज़िशन तमामु घणी स्ट्रॉन्ग नज़र अचे पई। त अपोज़िशन स्ट्रॉन्ग इन जे करे नज़र अचे थी त हिन हुकूमत डिलीवर न कयो आहे। हिन हुकूमत जे जेका हिकिड़ो महांगाई जो जेको हिकिड़ो तूफ़ान अची वियो ओचितो, महांगाई थींदी रहंदी आहे, वधंदी रहंदी आहे हिकिड़े पंहिंजे हिकिड़े हुन सां। पर हिन हुकूमत में छाकाणि त हिननि वटि को प्लान कोन हो, हुनजे करे हिननि हिकदमि जेको ई लैप्स थी वियो, सॼो मुआशी निज़ाम तबाह थी वियो। अंग अखरनि सां थोरी आहे। सच त इहो आहे त भई मासी जॾहिं असांजो माण्हू जॾहिं बाज़ारि में वञे थो, गिहु वठणु वञे थो त हिनखे ख़बर आहे त 450 रुपया 500 रुपया उहो जेको आहे किलो थी वियो। त असांखे ख़बर आहे त भई असांखे अटो जेको आहे सो 80 रुपए 90 रुपए किलो जे हिसाब सां। त इन सूरत हाल में ज़ाहिर आहे इन खे ई हुननि अपोज़िशन खेॾियो आहे। ऐं आउं सम्झां थो त अपोज़िशन जेका आहे सा सही कार्ड्स खेॾे। नाज़रीन, ही हुआ आगा ज़फ़र जंहिं मुल्क जी सियासी सूरत हाल ते पंहिंजो तजज़ियो ॾिनो। मूंखे इजाज़त मिलंदा थी अॻिते हिकु नए मौज़ूअ सां गॾु।